मम्मी अरे अच्छी वही हाँ। ये रही मुलाकात। जाम सुठी मम्मी, छोकरो भी जाम सुठो आ अच्छा ए वेल एजुकेटेड भी आ। बट मम्मी छा छोकरो शिकारपुरी आ। छा छोकरो शिकारपुरी आ? ना ना हिननि जी डिमांड्स असां न पूरी करे सघंदासीं। बट मम्मी प्रिया नो मीन्स नो। नमस्ते आंटी। आंटी अगर मां तव्हांखे चवां की असां शिकारपुरियुनि खे सिर्फ़ु तव्हांजी धीअ खपे पोइ? तव्हां केरु? जी मां धीरज। हाणे थोरी देरि पहिरियों ई मां प्रिया सां मिलियुमि त हुन मूंखे ॿुधाईं की तव्हां हिन रिश्ते लाइ मंज़ूरु न थींदो त मां हिते तव्हां सां ॻाल्हाइण लाइ अची वियुमि। ॾिसो आंटी, जीअं तव्हां चओ था की शिकारपुरी डिमांडिंग हूंदा आहिनि, ईअं अॼुकल्ह न आहे। अॼुकल्ह सभिनी जी मॉडर्न सोच थी वई आहे। असांखे न कहिड़ी पैसनि जी लालच आहे, असांखे कुझु बि न खपे, असांखे सिर्फ़ु तव्हांजी धीअ खपे। ॾिसो आंटी, जीअं लारकाने जा, पीर ॻोठ जा ऐं सखर जा माण्हू ख़राबु थी था सघनि, तीअं थोरा शिकारपुरी बि ख़राबु थी था सघनि। पर हीअं त न आहे की तव्हां थोरनि माण्हुनि जे करे सॼी कम्यूनिटी खे ब्लेम कंदव। पर पोइ बि अगरि तव्हांखे कहिड़ी बि इंक्वायरी करणी आहे त तव्हां करे सघंदा आहियो। प्लीज ना मम्मी। बेटा अगरि अहिड़ी ॻाल्हि आहे त मूंखे कोई एतिराज़ न आहे। एंड यस प्रिया तुंहिंजी चॉइस जाम सुठी आहे। हा